काज़ी अहमद वेझो ॻोठ जादू जोणा मां मुबैना अगवा थी वियल अहमद जोणो जा 3 ॾींहं गुज़रण बावजूदि को बि पतो न पइजी सघियो आहे। अहमद जोणो जो 3 ॾींहं गुज़रण बावजूदि को बि पतो न पइजी सघियो आहे, जंहिं सबबि वारस सख़्तु परेशानी हाल बणियल आहिनि। अहमद जोणो जी घरवारी मुस्मात गुडी मीडिया आॾो हंजू हारींदे चयो त अहमद जोणो मज़दूर आहे। मज़दूरी करण लाइ घरां काज़ी अहमद वञी रहियो हो त सकरानी शुगर मिल भरिसां खेसि 3 नामालूम हमरा सफ़ेद रंग जी कार में अगवा करे खणी विया आहिनि। हुन वधीक ॿुधायो त असांजी कंहिंसां बि दुश्मनी नाहे, असां मज़दूर माण्हू आहियूं, मज़दूरी करे पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कंदा आहियूं। ज़ालिमनि असांजे वारस खे खंभे वॾो ज़ुल्म कयो आहे। हुन SSP शहीद बेनज़ीराबाद खां घुर कई त अहमद जोणो खे आज़ादु कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजो त न कंहिंजे 2 महीने को कंहिंजे 3 मंझि मुंहिंजो त शहर काजमन में वियो। मुंहिंजो अगवा करायो अथनि, अलाए बंदि करायो अथनि। उहो जिथे बि हुजे मूंखे बि ॾियनि, मां परेशान आहियां। मां क़ुर शरीफ़ पे लोजा मुंहिंजा मुस्लिम जान कोन हो, न को हुनजे हथ बि, न को हुनजे हथ बि। हक़ सच चवंदो, बाक़ी जहिड़े में कंहिंजे में बि कोन्हे को। मूं ते महिरबानी कंदा वञनि, जिथे बि हुजे मूंखे पंहिंजो वारस ॾियनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।